अस्सलाम वालेकुम पाकिस्तान प्रोग्राम जी होस्ट माया अनीता मुहर्रम कीअं आहियो सभु ठीकु ठाक आहियो जिथे बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो जीअं त असांजे प्रोग्राम में ॾाढा सुठा महिमान हूंदा आहिनि ॾाढे सुठे प्रोग्राम सां गॾु मां हाज़िर आहियां ऐं लॻे थो त असांजो होस्ट जेको आहे न उहो ट्रैफिक में फासी पियो आहे पर मौक़े जो फ़ाइदो खणंदमि मां ऐं खोड़ सारी कचहरी कंदमि तव्हां सां गॾु मां जॾहिं नंढी हूंदी हुयमि त हिकिड़ी अदाकारा जो इंटरव्यू ॾिठो हुयो मां उन अदाकारा जो इहो चवणु हुयो त मां वॾी थी सियासतदान ठहंदमि पर लॻे थो होस्ट अची वियो आहे त नाज़रीन खोड़ सारियूं ताड़ियूं वॼायो ऐं तव्हां सभिनि जी ताड़ियुनि जी गूंज में असांजो तमामु प्यारो होस्ट तमामु प्यारो इंसान वेलकम कंदमि आमिर शाह खे हो रखियो भला झूले लालण हो सिंधड़ी दा सेवण दा हो शहबाज कलंदर लाल मेरी पत रखियो भला झूले लालण हो लाल मेरी हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर तमातम मस्त कलंदर अली दा पहला नंबर हुसैनी लाल कलंदर अली रग रग दे अंदर हो लाल मेरी हो लाल मेरी ऊंचा रोजा पीरा तेरा ऊंचा रोजा पीरा तेरा नाल बजे खड़ी दयाल भला झूले लालण हो नाल बजे हो नाल बजे खड़ी दयाल भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर तमातम मस्त कलंदर अली दा पहला नंबर हुसैन रग रग दे अंदर तमातम मस्त कलंदर हो लाल मेरी हो लाल मेरी चार चराग तेरे बरण हमेशा चार चराग तेरे बरण हमेशा चार चराग तेरे बरण हमेशा नाल बजे खड़ी आल भला झूले लालण हो नाल बजे हो बजे खड़ी आल भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर तमातम मस्त कलंदर हुसैन रग रग दे अंदर अली दा पहला नंबर वो मस्तो मस्त कलंदर अली दा पहला नंबर हुसैन रग रग दे अंदर अली दा पहला नंबर हुसैन रग रग दे अंदर अली दा पहला नंबर मस्तो मस्त कलंदर मस्तो मस्त कलंदर लाल मस्तो मस्त कलंदर झूले 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 लाल झूले 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 लाल झूले झूले झूले
ज़बरदस्त ऐं खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि आमिर शाह जे लाइ तमामु ख़ूबसूरत आवाज़ ऐं प्रोग्राम जो स्टार्ट ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो थींदो हाँ आहे। ऐं अस्सलाम वालेकुम तव्हां सभिनीनि खे बि एतिरो ॻाल्हाईंदी आहे जो गाने खां पोइ आउं अची वेठो आहियां त ईअं न त आउं बि सलाम दुआ कयां नाज़रीन सां कीअं आहियो ठीकु आहियो ऐं कहिड़ियूं बि तव्हां पोयां ॻाल्हियूं कयूं मुंहिंजे पोयां हा मां तव्हांजे पोयां का ॻाल्हि कोन पे कई मां नाज़रीन खे कुझु ॿुधायो पे न छा अहिड़ो कहिड़ियूं खरियूं खरियूं पे ॿुधायूं था नाज़रीन खे खरी खरी पे ॿुधाई छा अहिड़ी कहिड़ियूं खरियूं खरियूं पे हे ॿुधायूं त नाज़रीन सां 2 मिंट मूंखे ॻाल्हाइण बि न आहे ॾींदो न माना 2 मिंट ॻाल्हाइण ॾे बि त सही आहे भाई तव्हां नाज़रीन सां बिल्कुलु ॻाल्हायो तव्हांखे ख़बर आहे त तव्हां पहिरीं इहो ॿुधायो त तव्हां छा पिया चयो था ॼण नंढड़े हूंदे या पोइ सभु पे ॻाल्हियूं ॿुधियूं मां तव्हां इहो पई चवां त जॾहिं मां नंढड़ी हूंदी हुयमि त मां हिकिड़ो इंटरव्यू ॿुधो हुयो उन इंटरव्यू में हिकिड़ी अदाकारा पंहिंजे इंटरव्यू में चयो हुयो त मां जॾहिं वॾी थींदमि त मां सियासतदान थींदमि अच्छा ऐं हा, पोइ छो सियासतदान थियण सां छा थींदो त मुंहिंजो बि आमिर हिकिड़ो ख्वाबु आहे ख़बर अथव मां चवां थी हिकिड़ी राति मां सुम्हां ऐं सुबुह जो उथां त मां सियासतदान हुजां मुंहिंजे अॻियां पोयां गाॾियूं हुजनि अरे त इन में एॾो वॾो टेंशन जी कहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां हूअं ई कराची में हैदराबाद में सखर में हूअं ई तव्हां निकिरो त तव्हांजे पोयां अॻियां पोयां ट्रैफिक में हूअं ई गाॾियूं त हूंदियूं न ट्रैफिक में हूंदियूं न मां सियासतदान जी ॻाल्हि कई आहे जेकर मां सियासतदान हुजां तव्हांखे ख़बर त हूंदी सियासतदान जॾहिं हिन इहो ख्वाबु ॾिठो आहे त हिनजो ख्वाबु वधीक पूरो थिए न थिए गाॾियूं कढनि इहे लॻनि न लॻनि ॿी आवाम जी कढ लॻे न लॻे मां त अॼु खां वठी अनीता जी कढां छो मां लीडर मञियो न हिनखे अच्छा। ॾिसो ही जॾहिं खां वठी अदाकारी में आहे न त मां हिनजो फैन आहे पर ठीकु। यकीन कयो हे अदाकारी में ई पोइ आई आहे पर मुंहिंजो पहिरियां ई जो ई फैन आहे वाह, अच्छा सही हे वाह, मूंखे सही लॻे थो वाह। मां जंहिं हॉस्पिटल में जाई हुयमि न हुन हॉस्पिटल में मां त हिकिड़ो ॿियो बि आमिर ख़्वाबु ॾिठो छा हुयो ख़ैर त आहे ख़्वाब पिया ॾिसो हा अॼुकल्ह मां हिकिड़ो ॿियो ख़्वाबु ॾिठो ॾिसां थी उन ख़्वाब ते केतिरो मतिलबु हो थो थिए मां हिकिड़ो ॿियो ख़्वाबु इहो ॾिठो त मां सुबुह उथां त असांजो सॼो मुल्क जेको आहे न उहो साफ़ सुथरो हुजे हाणे ॿुधायो पोइ सफ़ाई उन जे लाइ सिंपल तरीक़ो आहे त सुबुह जो उथी अख़बार पढ़ंदी कर हा। ॾिस त मुल्क जो क़ौमी खज़ानो कीअं आराम सां सियासतदान इहे साफ़ कंदा अचनि बिल्कुलु हा बिल्कुलु छो त मुल्क साफ़ न थींदो पर खज़ानो ज़रूरु साफ़ थींदो तव्हां छा चयो पहले आउं त ईअं पियो चवां त मां अहिड़ी कहिड़ी चङो कमु कई जो मूंखे आमिर शाह मिली वई मूं कहिड़ो गुनाह कयो जो मूंखे तव्हां मिलिया तव्हां चङो कमु कयो मूं कहिड़ो गुनाह कयो जो मूंखे तव्हां न मिलिया आमिर शाह तव्हांखे कीअं मिली वई अर्ज़ु कयो आमिर शाह प्रोग्राम में वेठी आहे तूं बीठो हुए तॾहिं ॾिसे पियो आमिर शाह अचे पई मां बि अचां पियो त तव्हां त- प्रोग्राम में वञा थो तव्हां अच्छा त सम्झो हिन शेर पढ़ियो शेर पढ़ी शेर जेकर हिन ॿुधायो त असांखे बर्दाश्त न आहे थींदो जॾहिं को शेर पढ़े असां वरी चुप करे वेही रहूं छा असां शाइर न आहियूं अच्छा वाह वाह शेर अर्ज़ु कयो आहे हा साईं कयो वाह 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 अर्ज़ु मां परे खां ॾिठो ॿुध न शेर आहे यार अच्छा शेर हा मां परे खां ॾिठो त आमिर शाह अचे पियो वाह 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 उहो त उहो ई आयो आहे अॻिते ॿुधायो मां परे खां ॾिठो त आमिर शाह अचे पियो अॻिते बि ॻाल्हि कर न रुॻी आमिर उहो शाह त अचे। आयो आहे पोइ न छा थियो हा पोइ छा थियो पोइ मां रस्तो ई मटायुसि वाह 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 आमिर शाह जो ज़बरदस्त। कर्ज़ ईअं छा न उधारा पैसा घुरंदो आहे अहिड़ो त माण्हू ई न आहे हरू भरू हुनजे गाटे में छो थो पई मिला महिरबानी कर हाणे ॿुध ॿुधाए जेकॾहिं तव्हां शाइरी करे सघो था त मूंखे डॉक्टर झलियो आहे छा न न तव्हां बि कयो तव्हां बि कयो तव्हां तव्हां बि बि कयो कयो शाइरी ॿुधायो दुनिया में सभ खां मां शरीफ़ माण्हू आहियां अच्छा वाह दुनिया में सभ खां मां शरीफ़ माण्हू आहियां छो त हर थाणे ते मुंहिंजो फोटू लॻल आहे वाह सही वाह 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 सही वाह 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 जो शरीफ़ आयो ऐं आऊं त अलाह साईं खां दुआ कंदुसि जो तव्हां एॾा शरीफ़ थियो जो तव्हांजी हर थाणे ते तस्वीर लॻल हुजे ठीकु आहे ऐं तव्हां बि अहिड़ा थियो जो तव्हां आमिर शाह खे परे खां ॾिसो ऐं तव्हां ग़ाइब थी रस्तो वञो मटाए लिया वञो। ऐं आमिर शाह वेठी आहे या आमिर शाह वेठो आहे आमिर शाह त वेठी आहे ही रस्तो छो थी मटाए आमिर शाह कोन खे मोचड़ा हणंदी तव्हां सवाल आहे तव्हां शादी कई आहे आउं कुंवारो आहियां छो तव्हां कुंवारा हो हा आउं कुंवारो आहियां त पोइ मां कुंवारी आहियां ठीकु आहे सुभाणे गुफ़्तगू जारी रखंदासीं हींअर वक़्तु आहे गौर मिनट में हिकिड़े नंढड़े गरमा गरम ब्रेक जो त असां सां गॾु हुजो अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ
बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार असांजे प्रोग्राम में। बिल्कुलु। ऐं हाणे महिमाननि जे बि चवंदा आहिनि त इस्तक़बाल जो वक़्तु थी वियो आहे। हींअर जंहिं पहिरीं गेस्ट खे आउं घुराइण वारो आहियां, सियासत जी दुनिया में हिकिड़ो ईअं चइजे त ज़बरदस्त सितारो आहे ऐं फीमेल थी सियासत जे मैदान में पंहिंजो पाण खे पाण मञरायो अथसि। मोस्ट रिस्पेक्टेबल लेडी आहे। ऐं चवंदसि त सभु ज़बरदस्त तरीक़े सां उन्हनि जो वेलकम कंदासीं, भलीकार कंदासीं। मैडम हीर सोहू जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हुजनि। वेलकम। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम सलाम। ठीकु आहियो तव्हां? आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुलु तबियत ठीकु ठीकु आहे ठाक। तव्हांजी? जी नाज़रीन, असां सां गॾु हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत महिमान बि आहे, तमामु सुठो मॉडल, तमामु सुठो होस्ट ऐं तमामु सुठो इंसान। KTN ऐं कशिश जी स्क्रीन ते अक्सर करे तव्हां हुनखे ॾिसंदा बि हूंदो। वेलकम कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में राजा मेमन खे। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक, भलीकार कयूं था तव्हांखे। सर राजा साहब तव्हांखे वेलकम चऊं था। thank you, ऐं राजा जो हिकिड़े तरीक़े सां बिज़ी स्केड्यूल इन करे हूंदो आहे, कशिश जी स्क्रीन ते हूंदो आहे प्रोग्राम, हा, ऐं सुबुह जो वरी ॿी स्क्रीन ते हूंदो स्क्रीन ते आहे, हूंदो आहे, बिल्कुलु। राति जो वरी टी स्क्रीन ते हूंदो आहे। त टे मतिलबु डे screen। नाइट लेट्स फाइट। हा त वरी महिरबानी, तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं तव्हांजी बि वॾी महिरबानी। तव्हांजो बि ॾाढो बिज़ी शेड्यूल आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा आदि, मीरपुर बठोरो मां MPA, वरी तव्हां अहिड़े मतिलबु ईअं चइजे त सियासत जे मैदान में जिथे चइजे त मर्दनि जो हिकिड़ो उरूज हूंदो आहे, मर्दनि जी हिकिड़ी गवर्नमेंट हूंदी आहे, मर्दनि जो हिकिड़ो चवचवा हूंदी आहे, उन में पंहिंजो पाण खे मञरायो। छा तव्हां स्ट्रगल कई आहे? त इन में तव्हांजी फैमिली जी सपोर्ट हुई या तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी इन में कुझु हो इन में पार्टिसिपेट? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾहिं स्टूडेंट लाइफ में हुई तॾहिं मूंखे सियासत कॾहिं पसंदि न हुई। स्टूडेंट लाइफ में जॾहिं यूनिवर्सिटी असां छो त आउं ज़री यूनिवर्सिटी जी स्टूडेंट रही हुयमि 5 साल हुते। पोइ जॾहिं हुते छो बाइकाट सिस्टम हूंदो, 15 ॾींहं क्लासिस हलंदा, 15 ॾींहं स्टूडेंट ते बाइकाट कंदा हुआ, त हुन ते ॾाढी चिड़ लॻंदी। त स्टूडेंट लाइफ में सियासत ऐं असांजो जेको कमु आहे पढ़णु, ऐं बहरहाल शायदि क़िस्मत में हुई शयूं लिखियल त सियासत में अचिणो हो, को शौक़ु न हो। पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे एक्सीडेंटल तव्हां आया सियासत में? हा, ज़ाहिर आहे वालिद साहिबु, मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे न, उहो ज़ुल्फ़िकार भुट्टे सां गॾु कमु कयो, शहीद राणी सां गॾु हो। त जॾहिं इलेक्शन थींदी हुयूं त एज़ ए एजेंट वेहंदा हुआसीं इलेक्शन कैंपेन में। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जॾहिं घर में प्रैक्टिस नंढड़े हूंदे खां प्रैक्टिस हुई, त मतिलबु घर में हिकिड़ो इलेक्शन जे टाइम ते माहौल जेको रहियो उन में त रहियासीं। पर कॾहिं सोचियो कोन त मूंखे बि सियासत में ईंदसि। ऐं बहरहाल औरत जो सियासत में अचणु ऐं पंहिंजो पाण खे मञणु तमामु ॾुखियो कमु आहे। पर चवंदा आहिनि न त महिनत कंहिंजी ज़ाया न थींदी आहे। अगरि तव्हांजी विल आहे ऐं तव्हांजो विज़न आहे त तव्हां किथे बि हुजो, कंहिं फील्ड में हुजो। अॼु त अलाह शुक्र आहे त औरत जेकी आहे उहो हर जॻह ते पंहिंजो पाण तमामु घणो, ऐं तव्हांखे बसि पोइ हिते छॾे विया आहियूं। बिल्कुलु हा, तव्हां हाणे तव्हां फीमेल्स हाणे असां खां बि इलाही अॻियां विया हलिया आहियो। राजा, अगरि मैडम जेको चए पई त पाण हींअर ईअं चइजे त अक़लियत में कोन आहियूं पाण। हा, हींअर अगरि फ्लोर ते ॾिठो वञे त पाण मेल्स आहियूं। हा, तव्हां थोरी देरि तव्हां मेल ई आहियो, त पोइ वाक़ई औरतूं पाण खां अॻियां निकिरी वियूं आहिनि, लेडीज़ अॻियां थी वियूं आहिनि? मुंहिंजे ख़्याल सां त मां मुतफ़िक़ न आहियां। ऐं जेको आहे सो अदी जे ॻाल्हि कई, अदी जीअं पॉलिटिक्स करे पई पंहिंजी, त हर डिपार्टमेंट में जीअं असां एक्टिंग था कयूं या उन खां अलावा जेको बि डिपार्टमेंट आहे, हर जॻह ते पॉलिटिक्स आहे। हर जॻह ते माण्हू जेको आहे सो सुठो सियासतदान थी थो वञे। सो ठीकु आहे अदी, तव्हांजी ॻाल्हि मञूं। राजा जो चवण जो मक़सदु इहो आहे, हा, राजा जो चवण जो मक़सदु इहो आहे त मतिलबु फीमेल्स असां खां अॻिते आहिनि। हा, माना असां सियासत कंदियूं आहिनि। ॿी ॻाल्हि इहा त जीअं मोस्टली असां, जीअं तव्हां नंढड़े हूंदे खां तव्हां ॿुधायो पिया त यूनिवर्सिटी जी सियासत बि कई ऐं पोलिंग एजेंट्स बि तव्हां ॾिठा त कीअं थिया, प्रैक्टिस मिली फैमिली जी तरफ़ खां, फॉलोवर्स बि तव्हां अहिड़ा जंहिंखे नाला ॿुधाया, इहे चइजनि त वर्ल्ड ग्रेटेस्ट लीडर्स हुआ। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मोहतरमा शहीद राणी, वर्ल्ड ग्रेटेस्ट लीडर्स हुआ। अॼुकल्ह जी जेका सियासत आहे उन में इहो छो भला आला मक़ाम हासिल करणु ईंदा आहिनि या वॾो आलीशान मकान हासिल करणु ईंदा आहिनि? ॿई शयूं आहिनि। ॾिसो, सोच आहे तव्हांजी। अगरि तव्हां हिते ॾिसो, जनरली कुझु माण्हुनि जो अॼु बि मूं ॾिठो आहे त सियासतदान अहिड़ा आहिनि जिन दिलनि में, मतिलबु आवाम जी दिलनि में रहनि था, कमु कनि था। कुझु अहिड़ा आहिनि जिनखे ख़बर 5 सालनि खां पोइ असांखे मौक़ो मिले न मिले, जेतिरो करे सघूं ठाहे सघूं, उहो कहिड़ी पार्टी सां हुजे उन्हनि जो उहो कोन्हे त बाबा हिकिड़ी पार्टी सां तालुक़ु हुजे उनजो, उहा मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां उन्हनि जी।
ॿई बि शयूं आहिनि हाणे तव्हां ते रखियल आहे, या त तव्हां प्रॉपर्टी ठाहियो, मकान ठाहियो, या त दिलि आला में वियो। मुक़ाम आला मुक़ाम ठाहियो त उहो तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हां छा था चाहियो। त तव्हांखे रस्तो ॾिए थो, लीडरशिप तव्हांखे रस्तो ॾिए थी, लीडरशिप रस्तो थी ॾिए। हाणे मुंहिंजो कमु आहे त आउं ट्रांसफर पोस्टिंग में लॻी वञा, ऐं जेको आहे NIT सेक्टर में लॻी वञा, या मुंहिंजो विजन आहे त आउं आवाम जे विच में रहां, आवाम सां राब्ते में रहां, आवाम सां गॾु रही कमु करियो। इहे तव्हां ते छॾियल आहे। पर जेको आवाम जे विच में रहे थो न, जेको महिनत करे, मूं ॾिठो आहे त जेको महिनत करे थो उनजी महिनत करे ज़ाया न थींदी आहे। कॾहिं लेट ज़रूरु थी वेंदा आहियो, पर ग्राउंड ते जेको हूंदो आहे उहो मजबूरी थी वेंदी आहे लीडरशिप जी, पार्टी जी, त हिन खे अॻियां खणी अचिणो आहे, हिन खे खणणो आहे तव्हांखे। बाक़ी हाणे जेके सिफारिशी ईंदा आहिनि उहो मौसमी मेंढक हूंदा आहिनि, किथे केॾी महिल किथे केॾी महिल किथे थी वेंदा आहिनि। बाक़ी वर्कर जो या जेको आम मतिलबु हार्ड वर्कर जेको हूंदो आहे उनजी जॻह हमेशह हूंदी आहे। महिनत कंहिंजी बि आहे, उहो तव्हां हुजो, मां हुजां, या राजा हुजे, जेको महिनत करे थो न, कॉम्पिटिशन जो बिल्कुलु। ऐं महिनत चवंदा आहिनि त महिनत जो फल बि मिलंदो आहे अगरि तव्हां सची नियत सां। जीअं आउं राजा जे लाइ चवंदो हलां त राजा खे आउं बि ईअं सम्झो त 15-16 सालनि खां स्क्रीन ते ॾिठो अथमि। राजा बि ॾाढी महिनत कई। राजा तव्हांजो नंढड़े हूंदे खां ख़्वाबु हो एक्टिंग, स्क्रीन, या तव्हांजो ॿियो ख़्वाबु हो त पुलिस में वञा? छो तव्हांजा तक़रीबन ॿई ख़्वाब पूरा थिया आहिनि। हाणे तव्हां पंहिंजे टे ख़्वाब जे बारे में मूंखे ॿुधायो, इन्हनि ॿिन्ही ख़्वाबनि खां अलॻि। राजा जो जेको आहे न उहो एक्टिंग वारो पूरो थियो त इहो तव्हांखे शौक़ु हुयो या सडनली बस अचे वियो या अचानक? ख़्वाब त को बि कोन हुयो, बचपन खां न को एक्टिंग सां को मुंहिंजे ख़ानदान जो या को फैमिली जो को तालुक़ु आहे परे परे ताईं। असल में आमिर तव्हांखे मां ॿुधायां त मां बैंकर हुउसि हिकिड़ो, बैंक में कैशियर आहे, बैंकर हूंदो हुउसि। त ईअं कुझु दोस्त हूंदा हुआ जेके हिन साइड हूंदा हुआ, अदाकारी साइड हूंदो आहे, पर मुंहिंजो को अहिड़ो शौक़ु कोन हुयो त यार हिन साइड अचिजे। त बसि पोइ एक्सीडेंटली अची वियासीं, असांजा सिंधी चैनल्स अची विया, त उते वरी कमु करणु शुरू कयो। पहिरियां मां डायरेक्शन कई, उन खां पोइ वरी आहिस्ता आहिस्ता होस्टिंग शुरू कई, त पोइ हिन महिल ताईं माशाल्लाह। अॼु तव्हांजो हिकिड़ो नालो आहे, तव्हांजे प्रोग्राम्स जे बारे में चवंदा आहिनि त कामयाबी उहा ई आहे जेका तव्हां कंहिं ॿिए जे वाता ॿुधो न। बिल्कुलु। हिकिड़ो इंसानु चवंदा त आउं ॾाढो कामयाबु आहियां, हुनखे सुञाणंदो घिटी में बि केरु कोन्हे को, घर भाती पूरा कोन सुञाणंदा आहिनि। ऐं कंहिं ॿिए जे वाता ॿुधो त तव्हां कामयाबु आहियो, त पोइ इहा हिकिड़ी सक्सेसफुल ईअं महिनत जो हिकिड़ो। अॼु असां सां गॾु बि ही टे असांजा महिमान आयल आहिनि, इन्हनि जी बि हिकिड़ी वॾी ख़्वाहिश आहे त असीं सियासत जे मैदान में अचूं ऐं मकान ठाहियूं, मक़ाम न ठाहियूं। त तव्हां वारे वारे सां पंहिंजो अर्ज़ियूं ॿुधायो। अदी पहिरां तव्हां ॿुधायो। आउं बि चवां थी त मूं बि फ़ैसिलो करे छॾी आहे पंहिंजो। छाजो मूंसां शादी कंदे? तोसां शादी केरु कंदो? तोखे शादी जो लॻो अची करे मां बि सियासत में कदम रखी आहे। अच्छा, कदम रखी आहे तव्हां? हा बिल्कुलु रखी आहे। छो जो हुन में आसान कमु आहे। कीअं? न हुन में को तजुर्बे जो ज़रूरत आहे, न हुन में को बायोमेट्रिक जो ज़रूरत आहे। अच्छा, सियासत में अचण जे लाइ सियासत में मां पंहिंजो कमु स्टार्ट करे छॾी आहे। स्टार्ट करे बि छॾी? हा। उहो कीअं? चाचे जो बाबो मरी वियो, मां उज़र करे आयसि। माना इन जो मतिलबु इहो थियो त हिकिड़ा माण्हू मक़ाम ठाहिनि, ॿिया मकान ठाहिनि, हे मुक़ाम ठाहिण जे पोयां पई ॻाल्हि आहे। बहरहाल मां बि फ़ैसिलो करे छॾियो आहे। फ़ैसिलो थी वियो न? हा फ़ैसिलो थी वियो। हलो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मां हिन खां हिकु कदम अॻिते आहियां। अच्छा। हा, हिन बाद में सोचो, मां पहिरियों सोचो, हिन घटि सोचो आहे, मां घणो सोचो आहे। उहो ख़बर अथई कीअं? हिन रुॻो मुयन जा उज़र कया आहिनि, मां जेके मरण ते हा उन्हनि जा उज़र एडवांस में ॾेई आयो आहियां। वाह साईं, वाह साईं, वाह। सलाम आहे तव्हांखे। मां त ॾींहं राति कोशिश में लॻो पियो आहियां त इलेक्शन में बीही खटे मिलूं ठाहियां, मिलूं ठाहियां। हा, उन खां सवाइ कम ई कोन थो हले। मिलूं पंहिंजूं हूंदियूं त लय हूंदी न हीअं अलाए रवां थो थी अलाए छा। अच्छा अदी, हिकिड़ो ईअं चइजे त माण्हुनि जे दिमाग़ में हिकिड़ी शइ वेठल आहे त चवंदा आहिनि त भई सियासतदान जेके चवंदा आहिनि त भई असां जेका ॾींहुं राति महिनत करे, असांजे आबाओ अजदाद ॾींहुं राति महिनत करे ही जाइदादूं ठाहियूं आहिनि, ही मिलूं ठाहियूं आहिनि, ही नया सियासतदान आहिनि, हिननि सॼी उमिरि महिनत कई, हिननि वीचारनि ठाही त पंहिंजी हिकिड़ी सिर बि कोन्हे का। सियासतदान अगरि 2 साल महिनत करे थो त उहे वॾियूं जाइदादूं ठाहे छॾे, हिननि वीचारनि कहिड़ो ॾोह कयो आहे? अदी बि बंगलो ठाराई आहे, अदी बि बंगलो ठाराई आहे। मां बि हाणे जे पोयां लॻंदुसि अदी जो, मां चील चौक ते जलसो कराईंदसि। अच्छा,
चील चौक ते छो अदी जो चील छो चौक असांजी मशहूर जाइ आहे, तोखे ख़बर न आहे? न मूंखे तूं ख़बर छा आहे। थो ॾिसे मारे हेॾो तोखे तकड़ो प्रोग्राम में अचण जो वनवाह मां उथी आयो आहे। मेहंदी मेहंदी मां मेहंदी वनवाह ॻाल्हि साॻियो आहे, तोखे कहिड़ो ख़बर अथई? न न मेहंदी अलॻि आहे, वनवाह अलॻि आहे। मां त बाक़ाइदा वनवाह मां उथी आई तुंहिंजो आहियां। मेहंदी थियो आहे? तव्हां इहो थींदो हूंदो भई हिते मेहंदी आहे। असांजो त स्टाइल ई पंहिंजो आहे। राजा तव्हां छो ताज़ियत जी मानी मां उथी आया आहियो? आवा ॾियो मुंहुं हाणे। छो? चाचा हिन सां ॻाल्हायसि त छोकिरी सां? मां त तव्हां सां थी ॻाल्हायां, चाचे सां त मां ॻाल्हायां ई नथी। जवाब ॾियोसि न, तव्हां सां ॻाल्हाए। मां तोखे कहिड़ो जवाबु ॾियां? आमिर चिड़ी वेंदी मां ते। आमिर छो चिड़ंदी? तव्हां मूंसां चिड़ंदी न, चिड़ंदो। असांजे ज़बान में चिड़। एक्टिंग बि कयो पिया, वरी उन सां गॾोगॾु तव्हां हिकिड़े ईअं चइजे त डिपार्टमेंट जा तर्जुमान बि आहियो, जेके तव्हां रिप्रेज़ेंट पिया कयो, उहो बि मीडिया खे ई रिप्रेज़ेंट कयो पिया। त कीअं इहे ॿई थोरियूं टाइम कीअं ॾेई सघंदा आहियो? छो हू बि ईअं सम्झो त 24 कलाक जी जॉब आहे हिकिड़े तरीक़े सां, ऐं वरी स्क्रीन ते बि तव्हांजो हिकिड़ो 24 कलाक जो ई इंट्रेक्शन हूंदो आहे, त इहो मैनेज कीअं कंदा आहियो तव्हां? आमिर मां हाणे थोरो घटि करे वियो आहियां ड्रामा साइड, ड्रामा कुझु घटि हाणे कयो आहियां। होस्टिंग पिया कयो था। हाणे सिर्फ़ु होस्टिंग पियो कयां, राति जो तव्हांजे साम्हूं आहे लाइव शो कंदो आहियां, त उहे 2 कलाक ॾेई छॾींदा आहियूं। पर हाणे रिसेंटली वरी बि जंहिं डिपार्टमेंट सां, पुलिस डिपार्टमेंट सां मुंहिंजो तालुक़ु आहे, त उन ते ई ड्रामो हिकिड़ो मूं सोचियो आहे त छो त असांजे पब्लिक खे, असांजे माण्हुनि खे अवेयरनेस कान्हे इन शइ जी, ऐं पुलिस ऐं जेको आवाम आहे उन में तमामु घणो स्पेस आहे, परे परे आहिनि। त उन ते हिकिड़ो इनशाला KTN तां जल्दी हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू पिया कयूं, त जंहिंमें सुठो मैसेज हूंदो, ऐं हुन में इहो थींदो जो असांजी जेका आवाम आहे, पब्लिक आहे ऐं पुलिस आहे, हुनजो तालुक़ात ॾाढा ज़बरदस्त थी वेंदा। अच्छा, तव्हां मूवी बि हुई हिकिड़ी फर्ज़ मूवी, फर्ज़ मूवी ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी, ॾाढी सुठी, ऐं उहा बि राजा ई डायरेक्ट कई हुई। अदी तव्हां फिल्म्स वग़ैरह मतिलबु पंहिंजो पाण खे एंटरटेन कीअं कंदा आहियो? ॾिसो न, चवंदा आहिनि त फ़ैसिला हमेशह माण्हू सुकून में ई अगरि कंदो आहे त सुठा थींदा आहिनि, त पंहिंजो पाण खे रिलैक्स कीअं रखंदा आहियो? तव्हां जो बि ईअं चइजे त केॾी महिल असेंबली में आहियो, त केॾी महिल कंहिं जलसे में आहियो, केॾी महिल कंहिं कॉर्नर या पार्टी मीटिंग में आहियो, केॾी महिल कंहिं गॾिजाणी में आहियो, पंहिंजे लाइ हीर सो केॾी महिल सोचंदी आहे, ऐं छा ओॾी महिल छा सोचंदी आहे, ऐं कीअं रिलैक्स रखंदी आहे? हाणे त शेड्यूल एॾो टफ थी वेंदो आहे। तव्हां सोशल मीडिया, हाणे त तव्हांखे मतिलबु फेसबुक ते तव्हांजी एक्टिविटी विझणी आहे, तव्हांखे ट्विटर ते विझणी आहे, तव्हांखे इंस्टाग्राम ते, त जेको तव्हांजो हिकिड़ो त उन में तव्हांजो टाइम वञे थो। ॿी मुंहिंजी हूंदी आहे त जेको मूंखे टाइम मिलंदो, मूंखे वधीक सुकून पंहिंजी फैमिली ॿार ॾींदा आहिनि, त जेको मूंखे टाइम मिलंदो आहे, ऐं कोशिशि कंदी आहियां त उहो मुंहिंजे ॿारनि खे ॾियां, ॿारनि सां गॾु वियां। मुंहिंजी नंढड़ी जेकी आहे उहा 6 सालनि जी आहे मुंहिंजल, त उन्हनि जी शरारतूं, उन शइ, त पोइ उहो जेको अॻु में असीं फिल्म ॾिसी कंदा हुआसीं या सॉन्ग्स वग़ैरह ॿुधी सुकून मिलंदो हुओ, या त हाणे उहे शयूं जेके आहिनि उहो कन्वर्ट औलाद खे ॾिसी ऐं तव्हां रिलैक्स थींदा आहियो। छो त हिकिड़ो त तव्हां टाइम उहो नथा ॾियो, जेका वर्किंग वूमेन आहे, कमु कंदड़ आहे, उहो बनस्पत जेका घर में वेठल आहे उहो वधीक टाइम ॾिए थी, त तव्हांखे हिकिड़ो ज़मीरी ख़लाश हूंदी आहे, तव्हांखे अहसासु हूंदो आहे त बाबा मां पंहिंजे ॿारनि खे टाइम उहो न ॾिनो आहे जेको मूंखे ॾियणु खपे। त पोइ असांजी कोशिशि हूंदी आहे त जेको असांखे टाइम मिले उहा पंहिंजे ॿारनि खे ॾियां। ऐं मां हमेशह रूटीन में रखियो त मुंहिंजी केतिरी देरि थी वञे, अगरि ॿार मुंहिंजा सुम्ही रहिया आहिनि, मुंहिंजो वॾो पुटु जेको आहे उहो हाणे मां 14 सालनि जो थियो आहे, मुंहिंजी हमेशह रूटीन रही आहे त सुबुह जो ॿारनि खे, ऐं चाहे राति जो 3 बजे बचा, सुबुह जो ॿारनि खे उथारणु, ॿारनि जो लंच ठाहिणु, ॿारनि खे तयारु करणु। अॼु ताईं बि मुंहिंजी हूंदी आहे त जेको सुबुह जो असांखे 1-1.5 कलाक मिलंदो आहे, उहो मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उहो मुंहिंजे ॿारनि सां मतिलबु तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां 24 कलाकनि में पंहिंजनि ॿारनि खे 1.5 कलाक ॾींदा आहियो हिकिड़ो? हूअं त रूटीन में कोशिशि हूंदी आहे, असीं पर हिकिड़ो बिज़ी शेड्यूल, हाणे जेके जलसो थो थिए त तव्हां 8-10 ॾींहं त तव्हां बिज़ी आहियो न। हाणे हिन वक़्तु जेको 18 अक्टूबर जलसो, ॿार मुंहिंजा कराची में, ऐं ॻोठ हुई, त 8-10 ॾींहं तव्हां फ़ोन ते राब्तो, तव्हां ॿारनि सां नथा मिलो, पर जेकॾहिं तव्हां आहियो ॿारनि वटि त कोशिशि कंदा आहियो त माना टाइम ॾियां ॿारनि खे। ऐं बीइंग एन मदर तव्हां हिकिड़ी माउ बि आहियो, त ॿारनि जा अंगल, ॿारनि जूं ख़्वाहिशूं हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि त अमी अॼु तव्हांखे को बि जलसे में कोन्हे वञिणो, अॼु असेंबली जे इजलास में बि कोन्हे वञिणो, कंहिं बि पार्टी, अॼु तव्हांखे मूंखे टाइम ॾियणो आहे, ऐं पोयां वरी तव्हांजो हिकिड़ो एॾो बिज़ी स्केड्यूल हुजे जो तव्हांखे उन्हनि खे बि जवाबु कोन्हे ॾियणो, पोइ अहिड़ी सिचुएशन्स थींदियूं आहिनि? ख़बर अथई, जेके बि वर्किंग वूमेन ख़वातीन आहिनि, उन्हनि जा ॿार ऑटोमेटिकली यूज़ टू थी वेंदा, बिल्कुलु थी वेंदा, अच्छा उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजी मामा जो शेड्यूल कीअं आहे,
उनखे वरी मैनेज करिणो पवंदो आहे कॾहिं नंढड़ा ॿार हुननि जेके न कंदा आहिनि मूंखे यादि आहे त मुंहिंजो नंढड़ो पुटु जॾहिं पहिरियों हुयो त हू गेट ते वेही मामा तयारु पई थिए त मामा केॾांहुं वञे पई हू गेट ते वञी वेही रहंदो हो त मामा जेके वेंदी त मूंखे जेको आहे न हुनखे संभाल त इहे शयूं त थींदियूं पर जॾहिं थोरो ॿारु वॾो थिए थो त पोइ हुनखे सम्झा बाबा मुंहिंजी ऑफिस आहे मुंहिंजी ड्यूटी आहे मूंखे वञिणो आहे पर पोइ हुननि खे वरी सेटिंग करणु पर मामा हीअ वाइदो कर त जीअं त फ्री थींदा त तव्हां असांखे केॾा वठी वेंदो असांखे किथे घुमाईंदो या असांजी हीअ जेके ख़्वाहिश पूरी कंदो त उहे यकीननि कंपलसेट कंदा आहियूं जिते त कंदा आहियूं कोशिशि हूंदी आहे त पर ॾुखियो हूंदो आहे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त जेका बि जिथे बि फील्ड में अगरि उहो डॉक्टर बि लेडी आहे कहिड़ी फील्ड में आहे उन्हनि औरतुनि खे जेके आहे पंहिंजी फैमिली खे त तव्हांजो हिकिड़ो कमु आहे तव्हां अगरि ज़ालूं ॿई कमु कनि था तव्हां वञी घर वञी वेही था रहो पाणी तव्हांखे पर जेके औरत आहे तव्हां सां अगरि जॉब करे थी त उहो ड्रेस चेंज करे पाणी जो गिलास घर वारे खे ॾे थी घर जो कम बि घर खे बि संभाले घर खे बि कुकिंग बि कंदा आहियो घर में ईअं बिल्कुलु हाणे गॾु कुकिंग बिल्कुलु अचे थी कंदा आहियूं कंदा आहियो कंदा आहियूं बिल्कुलु ज़बरदस्त राजा हूअं मोस्टली तव्हां स्क्रीन ते ॾाढा चुलबुला हूंदा आहियो ऐं तव्हांजो ऐं राजा जो वरी हिकिड़ो लाइन हूंदी आहे छा कजे छा कजे ऐं वरी उन्हनि सां गॾु राजा वरी हिकिड़े शेरनि जी बि हिकिड़ी लंबी कतार हूंदी आहे ऐं राजा जो जेको शाइरी जो मतिलबु स्टाइल आहे न उहो बि ॾाढो ज़बरदस्त हा ऐं अंदाज़ हिकिड़ो शाइराना अंदाज़ त अगरि असांखे बि को हिकिड़ो शेर ॿुधाए छॾियो त छा कजे शेर ॿुधाइजे अॼु मूंखे अहसासु थिए पियो त गेस्ट थी वेहण केॾो ॾुखियो आहे हिकिड़े होस्ट जे लाइ गेस्ट थियण एॾो ॾुखियो हूंदो आहे अॼु मूंखे अहसासु आहे छो त मां मोस्टली वेंदो घटि प्रोग्रामनि में टाइम ई न ॾेई सघंदो आहियां मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम हूंदो आहे राति जो ऐं आमिर त मुंहिंजो तमामु जिगरी यार आहे दोस्त आहे त मां हिनखे जवाबु न ॾेई सघियो त अॼु मूंखे सुबुह बुखार हुयो अॼु सॼो ॾींहुं मां सुबुह खां वठी हिन महिल ताईं 6 टेबलेट खाई पोइ पहुतो आहियां हिते हलो थैंक यू सर शेर तव्हां सभिनी जे लाइ स्पेशली तव्हां वांदनि जे लाइ टिनी जे लाइ फज़ूल माण्हुनि जे लाइ वांदो थो लॻा मां इरशाद थो कयां ॿुधाए असां पाण शाइर आहियूं बाबा तव्हांखे बर्दाश्त था कयूं ॿुधायो छा कजे छा कजे छा कजे सब्र कजे तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ वाह वाह मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा वाह तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा मां अकेलो अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलण मुंहिंजे वस में न वाह 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 ज़बरदस्त अचण खां अचां मूंखे भउ थींदो आहे ॿई थकी सघंदा हूंदा आहिनि मथां पर्स कढी न वञे हा न त तुंहिंजो पर्स कढण सां अॻिलो ख़ुशि थोरी थींदो उन में पाण 20-25 रुपया विझी उते ई तोखे वरी वापसि ॾेई ॾींदई हाणे बि खणी पर्स मुंहिंजो साण कढंदो ॻिची बि ॻाल्हि पइजी वेंदो बिजली जो बिल पियो हुन में आहे गैस जो बिल उहे बि हरणा पवंदो सो बहरहाल दोस्तो गुफ़्तगू जारी आहे असांजी तमामु बहितरीनु कचहरी हले पई हींअर वक़्तु आहे नंढड़े ब्रेक जो त गौर मिनट में गौर सां हिन मिंट जे कमर्शियल खे इंजॉय कयो अचूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ गौर मिनट में तव्हां असांजो प्रोग्राम गौर सां ॾिसो पिया ऐं असां वटि बि खोड़ सारा गौर वारा सवाल आहिनि जेके असीं पंहिंजनि गेस्ट खां पुछूं पिया माशाल्लाह सां तव्हां MP आहियो ऐं जीअं असीं पंहिंजो ॿुधायूं त असीं कॾहिं कॾहिं लेट नाइट घर वेंदा आहियूं त असांखे अमूमन पुलिस केॾी महिल रोके छॾींदी आहे त उहो असां वटि कॾहिं कार्ड हूंदो आहे कॾहिं न हूंदो आहे केॾी महिल यकीन ई कोन कंदा आहियूं केरु चवंदा आहिनि त भाउ ॿुधाए बि छॾियूं त भाउ TV आर्टिस्ट आहियां त भाउ असां त ॾिठो ई कोन्हे तव्हांखे त पोइ असीं प्रूफ ॾियण में ई असांखे ईअं सम्झो त 2-3 कलाक लॻी वेंदा तव्हां सां कॾहिं अहिड़ी सिचुएशन थी त तव्हां लेट नाइट वेंदा हुजो ऐं तव्हां सां गॾु ड्राइवर ई हुजे ऐं तव्हां चओ भाई आउं त MP आहियां अगरि हू चवनि भाई MP आहियो त कार्ड ॾेखार हा त अहिड़ो कॾहिं ईअं उते तव्हां पंहिंजो दाबो ॾेखारींदा आहियो उते पंहिंजो तव्हां ॿुधाईंदा आहियो त नज़रानो वठि छॾ जान छॾ फ़िलहालु अहिड़ो कुझु न कॾहिं ज़रूरत कोन पवंदी आहे विज़िटिंग कार्ड मां कमु हली वेंदो आहे अञा थी त अलाह शुक्र आहे त कॾहिं ईअं न थियो आहे त बाक़ाइदा शो करिणो पवे कॾहिं कॾहिं असीं जो आहे न जॾहिं हुन जी टूल टैक्स ते वेंदा आहियूं
उते कॾहिं कॾहिं थींदो आहे त तंग कंदा आहिनि त भाऊ तव्हांखे टैक्स ॾियणो आहे असीं न MP टैक्स कोन ॾींदासीं त उते थोरी घणी कॾहिं कॾहिं थींदी आहे बाक़ी जनरली तव्हां सां गॾु हूंदा त केरु कंहिंखे डाउट थींदो आहे त पोइ चवंदा भाऊ विज़िटिंग कार्ड ॾेखारींदो आहे केरु हुए MPs खे टैक्स फ्री आहे यार न टैक्स असीं बाक़ाइदा टैक्स ॾींदा आहियूं त तव्हां ॾींदा आहियो ओतिरो असां ॾींदा आहियूं अच्छा असां खां त इलाही वठंदा आहिनि पुलिस वारा ई असां खां असां त ओतिरो ई वेंदा असां त अवाम आहियूं असां त अवाम तव्हां सां गॾु आहियूं असीं ओतिरो टैक्स ॾींदा असां त अवाम वांगुरु तव्हां त असां आवाम जा नुमाइंदा आहियो न तव्हां त असांखे रिप्रेज़ेंट प्रिविलेज न आहे उहो वफ़ाक़ जी हुकूमत जी महिरबानी उहो प्रिविलेज हा उहो न आहे त सिर्फ़ु शायदि हिन में जेके GST जूं गाॾियूं आहिनि या फेडरल जो आहे त पोइ उन्हनि खे प्रिविलेजिस आहिनि बाक़ी असीं MP जेके हूं उन्हनि खे टैक्स बाक़ाइदा अच्छा असेंबली में जेॾीमहिल तव्हां वेठा हूंदा आहियो हिकिड़ो तव्हांजो हिकिड़ो साइज़ी ॻाल्हि आहे हिकिड़ो ग्रुप सर्किल हूंदो त अॼु पाण पहिरीं खां तव्हां प्लान कंदा आहियो त अॼु हिन खे चिड़ाईंदासीं या अॼु हिन सां वठ कंदासीं भले ही ॻाल्हि आहे त पाण तव्हां नारा हणंदासीं ईअं इहे प्लान करे वेंदा आहियो या केॾी महिल हिकिड़े माण्हुनि जा वरी इशारा हूंदा आहिनि ओके जी शुरू हा ईअं जीअं थींदो आहे हिकिड़ो त ईअं कुझु हूंदा आहिनि कुझु कॾहिं कॾहिं सिचुएशन ते बि डिपेंड कंदो आहे त कॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त बाबा तव्हां ते अपोज़िशन जो प्रेशर आहे त पोइ उहो जनरली हूंदा पर सर्कमस्टेंस जेको हूंदा आहिनि उहो एट ए टाइम थी वेंदा आहिनि हा तव्हांजी अगरि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे गवर्नमेंट में आहियो तव्हां अपोज़िशन में आहियो तव्हां असांखे तनक़ीद करियो पिया त हिकिड़ी बर्दाश्त कंदासीं 2 दफ़ा बर्दाश्त कंदासीं 3 दफ़ा कंदासीं वठा करे हणूं त नथा त कम से कम ज़बान जी त मार ज़बान जी मार त सम्झूं अच्छा उहो थींदो रहंदो आहे राजा हिकिड़ो त थोरी तबियत बि राजा जी अॼु डाउन आहे त थोरो राजा अॼु ओके आहियो न तव्हां पक न हा राजा चए थो त मूंखे अॼु माना अहसासु थो थिए त महिमान वेही करे छा फील थींदो मां चयो माण्हू कॾहिं कॾहिं महिमान बि वेहे ज़रूरी ॻाल्हि आहे ॾिसो न तव्हांखे एक्सपीरियंस थींदो महिमान कीअं वेंदा कहिड़ा प्रोजेक्ट्स पिया अचनि राजा तव्हांजा नया तव्हां पुलिस ते त हिकिड़ो ठाहियो पिया बसि इंशाल्लाह सीरीज़ जल्दी स्टार्ट कंदासीं ऐं हूअं त पाण सीज़नली कमु कंदो ईंदो आहियां मां रमज़ान जी ट्रांसमिशन हूंदी आहे माशाल्लाह KTN ते हर साल अच्छा हीअ जेको तव्हां पुलिस ते ड्रामो पिया ठाहियो या फिल्म आहे या ड्रामो आहे सीरीज़ आहे हा ऐं उनखे लिखियो कीअं आहे उनखे मुख़्तलिफ़ राइटर्स लिखंदा अच्छा तव्हां कंहिंखे फॉलो कंदा हुआ मतिलबु त तव्हां चयो त अगरि सपोज़ एक्टिंग में या मॉडलिंग में कंहिं मां इलाही इंस्पायर थिया त तव्हां चयो यार इन खे आउं फॉलो कयां या हिन जी एक्टिंग करणु मतिलबु हिकिड़ो जीअं थींदो आहे यार बचपन में जीअं दादा पाण ड्रामा जेके ॾिठासीं असांजी ज़िंदगी जे साम्हूं गुज़रिया धुआं ड्रामो ॾाढो ज़बरदस्त आशिर अज़ीम मां इंस्पायर थियुमि ऐं मां चवंदो हुउमि त यार छा आर्टिस्ट आहे ऐं काश अहिड़ो आर्टिस्ट माण्हू थिए त पोइ हाणे कोशिशि मूं कई फर्ज़ फिल्म में त उन टाइप थोरा सीरियस मतिलबु ईअं चइजे हुन खां पोइ मूवी बि हिकिड़ी असांजी पाकिस्तान में उन ई स्टाइल जी हुई मालिक फिल्म जेका हली पर उहा मालिक फिल्म जी मालिकी कोन थी इन करे हली कोन असल में आस पास वारा जेके आहिनि आस पास जूं जेके इंडस्ट्रीज़ आहिनि उहे कॾहिं न चाहींदियूं त पाकिस्तान जी जेका फिल्म इंडस्ट्री आहे उहा तरक़ी करे या टॉप ते वञे पर हाणे अल्लाह जो शुक्र आहे त असांजी पाकिस्तानी मूवीज़ बि इलाही ज़बरदस्त क़िस्म जो इलाही बिल्कुलु इलाही सुठियूं फिल्म्स पियूं ठहनि पर अॼु हिकिड़ी ॻाल्हि आउं तव्हांखे चवां त हिकिड़ी ॻाल्हि असां आर्टिस्टनि जे लाइ या असां ईअं चइजे त रीजनल आर्टिस्टनि जे लाइ तव्हां असेंबली में इहा ॻाल्हि ज़रूरु खणिजो त अगरि पाकिस्तान में असीं रहूं था असांजी क़ौमी ज़बान असांजी नेशनल लैंग्वेज उर्दू आहे बाक़ी सभु सेकेंड लैंग्वेजिस ई आहिनि जीअं उन में तव्हां पंजाबी बि चओ तव्हां उन में सराइकी बि चओ उन में सिंधी बि चओ उन में तव्हां पश्तो बि चओ सभु चओ पर वधीक असां सिंधी लैंग्वेज वारनि खे असांखे नेशनली या ईअं चइजे त कंहिं वॾे वॾे प्लेटफॉर्म्स में असां सिंधी जेके आर्टिस्ट हूंदा आहियूं उन्हनि खे हमेशह पोयां रखियो वेंदो आहे अगरि कंहिं उर्दू चैनल ते को पश्तो गानो हले थो त उनखे एप्रिसिएशन मिलंदी आहे अगरि को सराइकी गानो हले थो या को पंजाबी गानो हले थो त उनखे वॾी एप्रिसिएशन मिलंदी आहे पर उते ई अगरि को सिंधी गानो ॾींदा आहियूं असीं त पोइ उन ते हू चवंदा आहिनि त बसि सॉरी असीं नथा हलाए सघूं त इहो हुननि खे चओ त अगरि सेकेंड लैंग्वेजिस आहिनि सभु त या सिंधी सेकेंड लैंग्वेज आहे त पंजाबी सेकेंड सभु असांजूं पंहिंजूं मिठियूं ॿोलियूं आहिनि पर इहो आहे त असांखे सेकेंड न रखियो वञे न असां बि सिंधी सुठो कमु पिया कयूं ऐं सॼी दुनिया में मञरायो अथऊं मैडम आपदा परवीन तव्हां ॾिसो हिकिड़ी सिंधी सिंगर आहे सॼी दुनिया में हुनजो नालो आहे त इहो तव्हां असेंबली में असांजे लाइ बिल्कुलु इहा शइ पहिरीं दफ़ो मूं तव्हांजे तरफ़ सां ॿुधी आहे न सिर्फ़ु सरदार शाह जो कल्चर डिपार्टमेंट आहे हू ख़ुदि बि काफ़ी सारी शयुनि में एक्टिव आहे हुनखे ॿुधाईंदासीं
तव्हांजो फोरम आहे बिल्कुलु तव्हांजो ॿारनि जो फोरम आहे ऐं असांजी पंहिंजी बि कोशिशि हूंदी आहे त वधि खां वधि न सिर्फ़ु सिंधी ज़बान में ॻाल्हायूं असेंबली जे फ्लोर ते ऐं इशूज़ जेके बि उहो तव्हांजे थ्रू हुजनि या मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट करे ॾिसंदा आहियूं जीअं असां हाणे चऊं था स्पोर्ट में बि असांजो सिंधी नौजवान तमामु घटि वञे थो सही पिया चओ PCB में हुजनि या क्रिकेट हुजे हॉकी हुजे जेको बि हुजे हुते शयूं थींदियूं कोशिशि हूंदी आहे त उन्हनि शयुनि खे न सिर्फ़ु उन्हनि फ्लोरनि ते खणूं ऐं ॿुधायूं उन्हनि खे त इंशाल्लाह इहो तव्हां सां वाइदो आहे त असीं हिनखे रखंदासीं। इंशाल्लाह ईअं हमेशह चवंदा आहिनि त सोच सुठी रखिजे त पोइ उहो कमु आसान थी वेंदो आहे न। राजा तव्हां स्पोर्ट्स वग़ैरह जे हवाले सां छो त हाणे पुलिस जो तव्हां ड्रामो करण वारो आहियो त उन में ऑब्वियसली तव्हांखे एक्टिव पुलिस वारो तव्हांखे भितुनि तां जंप बि हणणा पवंदा इन में फाइट सीक्वेंस बि हूंदा ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ड्रामो आहे त उन में लव सीन्स बि हूंदा उन में ईअं हीरोइन बि हूंदी ऑब्वियसली तव्हांजी रोमांटिक सीन्स बि हूंदा त उन जे लाइ छा कुझु फिटनेस प्लान हले पियो कुझु? असल में ही वाहिद ड्रामो हूंदो जंहिंमें का बि हीरोइन कान हूंदी हीरोइन ई कोन्हे को हीरोइन हूंदी उन में माशाल्लाह लेडी ऑफिसर ज़रूरु हूंदियूं पर उन में मूं ही लविंग या ही कॉमेडी इशू मूं न आहिनि रखियूं मूं स्पेशली सुठो हिकिड़ो मैसेज ॾियण जे लाइ ऐं जेको दूरियूं आहिनि जेके पुलिस में ऐं पब्लिक में उन्हनि खे वेझड़ो करण जे लाइ मां हीअ कोशिशि कयां पियो ऐं इंशाल्लाह मूंखे उमेदु आहे त हीअ कोशिशि मुंहिंजी बिल्कुलु बिल्कुलु साईं तव्हां सवेल चयो त पब्लिक में ऐं पुलिस में हिकिड़ो खाल आहे हुनखे पूरे करण जे लाइ हुनखे वेझो थो कयां पुलिस जे जेको वेझो आयो आहे उहो वापसि इज़त सां घर कोन वियो छो त थोरो घणो मां बि हल्की फुल्की चोरी कंदो हुउसि पर वेसर जो मर्ज़ मूं में जाम हो चोरी करे सदाईं पंहिंजे घर वेंदो हुउसि भुल में हिकिड़े ॾींहुं थाणे ते हलियो वियुसि हाणे 12 साल आहे हाणे चोरी कोन कंदो मां जेका ॻाल्हि कई पब्लिक जी कई चोरनि जी न कई हिकिड़ो भेरो मुंहिंजो बि थाणे ते वञणु थियो अरे माशाल्लाह ज़बरदस्त मां असल में मुंहिंजी वाच गुम थी वई न FIR कटाइण वई अरे वाह वाह एॾी वॾी शइ जी FIR वाह वाह FIR कराए जी घर पहुतुमि अधु कलाक पोइ फोन आई तव्हां थाणे ते अचो तव्हांजी वाच बि मिली वई आहे ऐं मुजरिम खे बि पकड़ियो आहे मुजरिम हथी को आहे मां चयो आई एम सॉरी माफ़ कजो मुंहिंजी वाच बाथरूम में विसरी वई मूंखे पंहिंजी मिली अच्छा अदी हिकिड़ो मैसेज ही जेके लियारी जी असांजी भेण हितां इहा पंहिंजो सियासत में अचण वारी आहे पुलिस खां वॾो शिकायत आहे हाथी बि वेठो आहे राजा बि वेठी आहे मां मेरापुर खां हिकिड़ो दफ़ो पंहिंजी स्कूटी ते अचां पियो अच्छा मूंखे बि पुलिस झले छॾियो छो अच्छा चे कागज़ ॾेखार मां गाॾी जा कागज़ ॾेखारिया पूरा चे साहब अंदरि सॾे थो गाॾी में वेठो आहे मां चयो आउं शरीफ़ औरत आहियां मां अंदरि कीअं अचां साहब ॾे साहब चयो बाबा तुंहिंजा कागज़ पूरा आहिनि हुनखे पुलिस वारे चयो हिन जा 20 रुपया खोटल आहिनि ॿुधायो ही पुलिस में आहे न हलो ठीकु आहे तव्हां टिनी जी बि ॻाल्हि अॻियां पुॼी वई आहे अदी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां गौर मिनट में आया पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम कढियो ऐं तमामु सुठियूं तव्हां सां ॻाल्हियूं थियूं ऐं उहे ॻाल्हियूं जेके आवाम तव्हांजे वातां ॿुधणु चाहे थी ऑब्वियसली तव्हां आवाम जी नुमाइंदगी था कयो खोड़ सारियूं फीमेल्स हींअर तव्हांखे ॾिसंदियूं हूंदियूं उन्हनि जे लाइ को मैसेज त हिन प्लेटफॉर्म तां तव्हां अगरि उन्हनि खे को मैसेज ॾियणु चाहियो त तव्हां बिल्कुलु ॾेई सघो था सभिनीनि भेणुनि जे लाइ इहो ई आहे त जिथे बि रहो जिथे बि कमु करियो ईमानदारी सां सचाई सां महिनत सां कमु करियो कामयाबी ज़रूरु तव्हांखे मिलंदी माशाल्लाह थैंक यू वेरी मच राजा राजा खां बि मैसेज वठो बिल्कुलु राजा तव्हां को मैसेज राजा त मूंखे व्हाट्सएप करे छॾे भले मैसेज न करे मूंखे बि व्हाट्सएप करे छॾो असल में मां तव्हांखे व्हाट्सएप कयां थो पर तव्हांजो जेको फोन आहे उहो तव्हां मूं वटि अॼुकल्ह एडवांस व्हाट्सएप पे न इहो नंबर जेको आहे आउट ऑफ कंट्री जो विधल आहे कमु नथो करे जी मुंहिंजो मैसेज इहो आहे त बसि मोहबत विरायो प्यार विरायो ऐं स्पेशली ज़िंदगीअ में हिकिड़ो वक़्तु अहिड़ो अची वेंदो आहे जिथे फुल स्टॉप अची वेंदो आहे जीअं असां गाॾी हलाईंदा आहियूं पाण रस्ते में सिग्नल अची वेंदो आहे रेड सिग्नल अची वेंदो आहे त गाॾीअ खे बीहारणो पवंदो आहे त ईअं ई ज़िंदगी जी गाॾीअ में हिकिड़ो रेड सिग्नल ज़रूरु ईंदो आहे पर उन में माण्हू मायूस न थिए उदास न थिए ग्रीन सिग्नल जो इंतज़ारु करे ग्रीन सिग्नल जीअं अचे त वरी ज़िंदगी जी गाॾीअ खे अॻिते वधाए ज़बरदस्त ख़ुशि रहो आबाद रहो ऐं स्पेशली नौजवाननि जे लाइ इहो ई मैसेज आहे त मायूस न थींदा कयो कुझु कम थींदा आहिनि कुझु कम कोन थींदा आहिनि अलाह जे तरफ़ां ज़बरदस्त थैंक यू वेरी मच तव्हां सभु जी ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जंहिं तव्हां गौर सां असांजो गौर मिनट ॾिठो ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी मुलाक़ात थींदी तेसि ताईं मूंखे बि इजाज़त ॾियो मुंहिंजी सॼी टीम खे इजाज़त ॾियो वरी मिलंदासीं लव यू ऑल टेक केयर अल्लाह हाफ़िज़